जो CCI जे इजलास सां न को वजह आहे न वास्तो आहे। असांजी हिकिड़ी मुतालबो आहे त हिननि खे डीनोटिफाई कयो, बग़ैर कंहिं देर जे कयो, अॼु जो अॼु जारी कयो। ऐं जेकॾहिं तव्हां नथा करे सघो त असां रोडनि ते वेठल आहियूं। असांजो नेक्स्ट स्टेप जेको हूंदो उहो असां रेलवे ट्रैक जेको असांजो सिंध पंजाब जो पहिरियों स्टेशन आहे डेरकी, इन डेरकी स्टेशन ते रेलवे ट्रैक खे असीं बंदि कंदासीं ऐं न का पंजाब तरफ़ ट्रेन वञी सघंदी ऐं न वरी का पंजाब खां अची सघंदी। ऐं इन सां गॾोगॾु असां मोटरवे बि बंदि कंदासीं। नेशनल हाईवे अॻु में असांजो कमू शहीद वटि सिंध पंजाब बॉर्डर ते धरणो लॻल आहे, उते बंदि आहे। बबरले जी तरफ़ उते बि बंदि आहे ऐं पंजाब तरफ़ वेंदड़ हर रस्तो उहो बेशक ज़मीनी हुजे, रेलवे हुजे, मोटरवे हुजे, उहो बंदि रहंदो। हिननि वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो वञी बचंदो त जहाज़ जे ज़रिए का शइ खणी वेंदी हुजे, जहाज़ जे ज़रिए मथां उॾरी वञनि त ॿी ॻाल्हि आहे। पर असांजो आख़िरी ऑप्शन इहो हूंदो त असां कराची एयरपोर्ट खे बि हिननि जे लाइ बंदि कंदासीं। हिननि खे कंहिं बि क़िस्म जो राब्तो सिंध मां न का शइ वञणु ॾींदासीं न अचणु ॾींदासीं, जेतिरे ताईं असांजे सिंधु कैनाल ते अॾु इहे जेके 6 गैर कानूनी कैनाल आहिनि इन्हनि खे ख़तमु करण जो नोटिफिकेशन जारी नथी करे वफ़ाक़, एतिरे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। असां नोटिफिकेशन खे रिजेक्ट था करियूं। जेकियूं राति वारियूं ॻाल्हियूं आहिनि जा प्रेस कॉन्फ्रेंस आहे, हिकिड़ो ड्रामो रचायो अथनि। हाणे सिंध जा गैरतमंद माण्हू, सिंध जा वकील, सिंध जा हारी, सिंध जा दानिश्वर, सिंध जा ॿारड़ा घर घर इहो आवाज़ पुॼी चुको आहे। कैनाल समूरा नामंज़ूर। तव्हां ॾिसो त मेजॉरिटी पंजाब जी आहे, मेंबर त जेके आहिनि उहे सिर्फ़ु 3 आहिनि, मेजॉरिटी उहे 5 उन्हनि जी पंजाब जी आहे। उहा त करे ई नथो सघे पियो जेको आहे असांजो। पर जेकॾहिं उहो क़बूल कंदो बि सही त हिन जी मेजॉरिटी असांजी कोन्हे का जेको असांजी करे त ही शइ आहे। जॾहिं उहे क़बूल न कंदा त असां हुनखे मञी बि कोन था पिया। इन करे मां अॻु में ई चई चुको आहियां त हिनखे डीनोटिफाई प्राइम मिनिस्टर करे, देर न करे, जल्दी हुनखे डीनोटिफाई करे, नोटिफिकेशन करे। जेकॾहिं नथो कढियो वञे रद्द करण वारो नोटिफिकेशन असां वेठा ई आहियूं। असांखे कहिड़ी असां त रोडनि ते वेठा आहियूं। असांजी त हड़ताल आहिनि ई आहिनि। असां त कोर्ट में बि हड़ताल करे छॾी आहे। असांजो हर जेको आहे असां रोड ते वेठा आहियूं। असांखे बि तकड़ कोन्हे का त कोई भले न कढे त न कढे, पर असांजो इहो ई आहे त जेकॾहिं रोड बि बंदि नथो करे, डीनोटिफाई नथो करे त रोड बि बंदि आहिनि, रेलवे ट्रैक बि बंदि आहे। ऐं पोइ जीअं असांजे सीनियर चयो आहे त पोइ रेलवे ट्रैक खां पोइ जेको आहे उहो कराची एयरपोर्ट जो आहे उहो बि असां उन ते बंदि कंदासीं।